डिप्टी कमिश्नर घोटकी डॉक्टर सैयद मोहम्मद अली मरी पेट्रोलियम कंपनी जी एक तकरीब में ख़ास मेहमान तौर शिरकत कई। उन मौके ते तकरीब के खिताब कंदे हुन चयो त मारी पेट्रोलियम कंपनी पारां हारिन जी भलाई ऐं रहनुमाई लाइ जदीद ज़रूरतुनि मुताबिक़ मारी किसान दोस्त प्रोग्राम शुरू कयो वियो आहे, जेको हिकु सुठो क़दम आहे जंहिंसां मक़ामी हारिन खे फ़ाइदो थींदो। उन मौके ते डिप्टी कमिश्नर खे दिल्ली जे हारी बिरादरी लाइ मारी किसान दोस्त प्रोग्राम शुरू करण बाबति आगाही ॾिनी वई, जंहिंजो मक़सदु हारिन खे फसल पोखण में मदद ॾियणु आहे। पैदावार खे वधाइण लाइ जदीद ज़राअत जी टेक्नोलॉजी सां बाख्तियार बणाइण किसान दोस्त प्रोग्राम हारिन खे मुफ़्त मुशावरती ख़िदमतूं मुहैया करण लाइ ठाहे वियो आहे। इन्हनि खे जदीद ज़राअत जे तरीक़नि खे अपनाइण लाइ ज़रूरी मालूमात सां लेस करण ही इक़दाम MPCL जे कारपोरेट समाजी ज़िम्मेवारी जी कोशिशुनि जो हिसो आहे, जेको ज़राअत जे शोबे जी मदद करण ऐं मुल्क जे ख़ुराक जी हिफ़ाज़त में हिसो वठण जे अज़म जो मुज़ाहिरो करे थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची